Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजो मसाइल सेक्शन नंबर 43 रिकॉर्ड थी चुको आहे ऐं कोशिशि कंदासीं हिन में मुख़्तसिर अंदाज़ में असां मसइलनि जो हल जेको बयानु कयूं। सही, मां हिकु औरत खे पसंदि कयां थो जंहिं औरत जी उमिरि तक़रीबन 32 साल आहे ऐं मुंहिंजी उमिरि 20 साल आहे। छा मां उन सां निकाह करे सघां थो या न? घर वारा इनकार बि कनि था। जेकॾहिं औरत पसंदि थी अचे, उन औरत जी उमिरि वॾी आहे ऐं तव्हांजी उमिरि नंढी आहे, पर जेकॾहिं पसंदि अचे थी त कंहिं क़िस्म जो कोई बि इस्लाम जेको आहे ममानियत नाहे ॾिनी, बल्कि उन सां निकाह तव्हां करे सघो था। डिपेंड तव्हांजे मथां आहे। इन जे लाइ त अल्लाह ताला क़ुरान हकीम में इजाज़त ॾिनी आहे न, फ़नकिहू मा ताब लकुम मिनन निसाइ मसना व सुलासा व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा। जंहिं औरतुनि खे तव्हां पसंदि कयो था तव्हां उन्हनि सां ई जेको निकाह कयो। पर जेकॾहिं उनजी उमिरि तव्हां खां वॾी आहे, मसलन तौरु तव्हांजी 20 साल उमिरि आहे त उन औरत जी 30 साल उमिरि आहे या 35 साल आहे, त बिस्मिल्लाह करे अल्हम्दुलिल्लाह निकाह जो क़बूल आहे। मूंखे कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न कयो वञे। अच्छा, हाणे निकाह जे मामले में हिकिड़ो इहो बि सुवाल ईंदो आहे त काफ़ी जेको आहे नौजवान इहा ॻाल्हि कंदा आहिनि त असांखे पंहिंजे वालिदैन मजबूर था कनि त फ़िलाणी जॻह ते तव्हां निकाह कयो, ऐं उन्हनि जो जेकॾहिं असां इनकार कयूं था, छा नाफ़रमानी थींदी, गुनाह थींदो या न? कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न थींदो। निकाह जे मामले में जेकॾहिं कोई बि बंदो वालिदैन जो इनकार थो करे या सोली सिंधी में उनखे नाफ़रमानी जो तव्हां लेबल लॻायो त सर गुनाह जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदो। पसंदि जो निकाह अल्लाह ताला क़ुरान हकीम नस खां जेको आहे साबित थिए थो। फ़नकिहू मा ताब लकुम मिनन निसाइ मसना व सुलासा व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा। पसंदि कयो, जंहिं औरतुनि खे तव्हां पसंदि कयो था उन्हनि सां तव्हां जेको आहे निकाह कयो। हाणे हिते अल्लाह ताला इहा त केॾी न लॻाई आहे त तव्हांखे पीउ मां जेको आहे मजबूर कनि पोइ तव्हां निकाह कयो, बल्कि अल्लाह ताला हिते कुशादगी ॾिनी त कंहिं बि जेको आहे नौजवान मर्द खे या औरत खे पीउ मां मजबूर था कनि त फ़िलाणी जॻह ते तुंहिंजो निकाह करायूं, त उन मामले में पीउ मां जो चवणु न वरितो वञे त बहितरु आहे। छाजे करे त पूरी ज़िंदगी जा मामला नौजवान मर्द ऐं औरत खे कंडेम करणा आहिनि। कॾहिं कॾहिं मामिलो ईअं थींदो आहे त पीउ मां ख़ैर ख़्वाही बि कंदा आहिनि। औरत जेकॾहिं अहिड़ी जॻह ते रिश्ते जे लाइ हा थी करे जिते हक़ीक़त में उहो बदो बदमाश आहे ऐं 2 नंबर आहे, उन में जेकॾहिं पीउ मां रोकनि था त औरत जी भलाई आहे न। छाजे करे जंहिं जॻह ते पीउ जो तजुर्बो आहे, जंहिं जॻह ते माउ जो तजुर्बो आहे, यकीन तौर ते इन औरत जो तजुर्बो न आहे होती, त कॾहिं कॾहिं पीउ मां जेको आहे बहितर ॻाल्हि बि बहितर मशवरो बि रखंदा आहिनि। पर जेकॾहिं उहो मशवरो सम्झ में अचे थो त अल्हम्दुलिल्लाह, जेकर नथो अचे त कोई बि जेको गुनाह न थींदो। नमाज़ क़ज़ा थी वञे त कहिड़े टाइम पढ़णु खपे? छा क़ज़ा नमाज़ तौबा सां छा क़ज़ा नमाज़ तौबा सां माफ़ थींदी या न? नमाज़ क़ज़ा थी वई आहे, 3 वक़्तनि में तव्हां क़ज़ा नमाज़ नथा पढ़ी सघो। हिकु, जंहिं टाइम सिज उभिरे थो, 9 सिज उभिरे थो, इहो वक़्तु जेको आहे मकरू आहे, कामिल वक़्तु न आहे, इन में जेको क़ज़ा नमाज़ न पढ़बी। ऐं 2 नंबर ते ज़वाल जो वक़्तु, इन टाइम बि क़ज़ा नमाज़ न पढ़बी। ऐं 3 नंबर ते सिज जंहिं टाइम गुरूब थिए थो, गुरूब उनजो क़रीब आहे, इन 3 वक़्तनि में तव्हां क़ज़ा नमाज़ न पढ़ंदो। बाक़ी इन 3 वक़्तनि खां अलावा जेको बि तव्हांखे वक़्तु मिले थो उन में तव्हां क़ज़ा जेको नमाज़ पढ़ी सघो था। यानी कंहिं बंदे खां फजर जी नमाज़ क़ज़ा थी वई त बहितर तरीक़ो इहो ई आहे त जीअं सिज उभिरे थो न त फौरी तौरु उनखे जेको आहे क़ज़ा करे छॾे। उनखे इन आसिरे ते न छॾे त यार इन नमाज़ खे ज़ोर सां मां गॾु पढ़ंदुमि, त इहो बि जेको ग़लति अमल आहे। जेकॾहिं टाइम मिली वियो आहे, फजर नमाज़ तव्हांखां क़ज़ा थी वई, पर टाइम तव्हांखे मिली वियो आहे, हाणे 8 बजे 9 बजे जेकॾहिं कोई बि नौजवान पढ़े थो, इंतिहाई बहितर अमल आहे। क़ज़ा खे लेट बंदो न करे, क़ज़ा जेकी नमाज़ थी वई आहे न त उनखे ॿिए नमाज़ जे आसिरे ते न आहे छॾिणो त इहा नमाज़ जॾहिं इन जो वक़्तु अचे त पोइ उन सां मां गॾु क़ज़ा पढ़ी छॾियां, त इहो तरीक़ो बिल्कुलु ग़लति आहे। क़ज़ा बसि जंहिं टाइम कामिल तव्हांखे वक़्तु हथ में अची वञे ऐं मिली वञे, उन टाइम तव्हां नमाज़ खे क़ज़ा करे सघो था। बाक़ी पंहिंजो मामूल न बनायो। छाजे करे क़ज़ा नमाज़ जे बारे में तमामु वॾी आख़िरत में सज़ा जी जेको वईद आई आहे, उन खां हर हिकु मुस्लमान बचणु खपे उनखे। हिकु क़ज़ा जेको आहे थींदी आहे लायानी जे करे, सुस्ती जे करे, ऐं ॿी क़ज़ा थींदी आहे जेकी इंसान जे इख़्तियार खां ॿाहिरि हूंदी आहे। कोई बंदो राति जो सुम्ही पियो ऐं सुबुह सां पको हुनजो इरादो हुयो फजर नमाज़ खे अदा करण जो, पर हाणे हिन जी अखि ई अहिड़े टाइम खुली आहे जंहिं टाइम सिज तुलू थी चुको आहे, त हाणे अहिड़े बंदे जे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह जो लेबल न ईंदो। छाजे करे इहा ॻाल्हि इन इंसान जे इख़्तियार खां ॿाहिरि हुई न। निंड हिकु अहिड़ी शइ आहे जेकी अल्लाह जे अमुर सां अचे थी ऐं अल्लाह जे अमुर खां ई उहा निंड जेकी आहे पोइ हिते मोटे थी। पर जेकॾहिं कंहिं बंदे जी जाग थी नमाज़ जे क़रीबी, यानी 6 बजे जाग थी, नमाज़ जेको आहे 3:30 ते आहे, पर हाणे
सुस्ती में सुम्ही पियो त इहा इन जी सुस्ती चइबी। इन नमाज़ कज़ा ते इन बंदे खे गुनाह मिलंदो। अलाह ताला तमामु मुस्लमान जी हिफ़ाज़त करे। इमाम जे पोयां 2 रकायतूं निकिरी वञनि त बक़ाया नमाज़ कीअं मुकमल कजे। पेशमाम जे पोयां 2 रकायतूं निकिरी वियूं आहिनि त हाणे पोइ ते 2 रकायतूं पेशमाम जंहिंजो सलाम फिराईंदो त तव्हांखे उथी वञिणो आहे। त हाणे इहा जेकी तव्हां जंहिं रकात लाइ तव्हां उथी वेंदव इहा तव्हांजी 3 रकात थींदी। इन में तव्हांखे सना बि पढ़णी आहे ऐं तव्हांखे सूरत फातिहा बि पढ़णी आहे ऐं इन सां गॾु ॿी सूरत बि मिलाइणी आहे। रुकू सजदा करे वरी बंदो चौथीं रकात जी तरफ़ ईंदो, उन में बि सूरत फातिहा पढ़णी आहे ऐं सूरत फातिहा खां बाद में ॿी सूरत मिलाइणी आहे। इन खां बाद में रुकू सजदा ऐं सलाम जेको आहे फिराईंदो 2 रकातूं जेको आहे मुकमल थी वेंदियूं। यानी आसान जुमलनि में मां हीअं बयानु करणु चाहियां थो त इमाम खां जेके तव्हांजूं 2 रकातूं निकिरी वियूं आहिनि उहे तव्हांजूं पहिरीं ऐं ॿी रकात निकिरी वई आहे। हाणे उन पहिरीं ॿी रकात खे उन एतबार सां तव्हां अदा कंदव, छाजे करे इमाम जी पहिरीं ऐं ॿी रकात जे अंदरि इमाम सना बि पढ़ंदो आहे, सूरत फातिहा बि पढ़ंदो आहे, उन सां गॾु सूरत बि मिलाईंदो आहे ऐं अहिड़ी तरह ॿी रकात जे अंदरि बि सूरत फातिहा सां गॾु सूरत बि मिलाईंदो आहे। त हाणे तव्हांजूं पहिरियों 2 रकातूं जेको आहे कज़ा निकिरी वियूं आहिनि। हाणे तव्हां उनखे जॾहिं अदा कंदव न त सेम इहो ई तरीक़ो जेको आहे तव्हां इस्तेमालु रकातुनि जे अंदरि कंदव ऐं पोइ जेको आहे सलाम वराए करे पोइ जेको आहे नमाज़ खे बंदो मुकमल करे। इहो ई तरीक़ो आहे 2 रकातूं निकिरी वञनि त उनखे नमाज़ मुकमल करण जो। मुफ़्ती साहब, आउं हाफ़िज़ क़ुरान आहियां, जेको यादि कंदो आहियां उहो विसरी वेंदो आहे। को वज़ीफ़ो ॿुधायो। बदनज़री खां बचो, मोबाइल खे ग़लति इस्तेमालु न कयो ऐं बदनज़री यानी औरतुनि खे ॾिसणु बि छॾे ॾियो। बाज़ औक़ात इन जी तमामु वॾी नवसत हूंदी आहे। हिकु आलिमी दीन जे बारे में हिकु किताब जे अंदरि वाक़ियो गुज़रियो त उहो वॾो मुहदिस हुयो। उहो हिकु शहर खां निकितो ॿिए शहर जी तरफ़ जीअं वञे पियो, रस्ते में हिकु औरत जे मथां नज़र पई। अच्छा, औरत जे मथां नज़र न पई, औरत जे पेरनि जे मथां नज़र पई। त जीअं जो पेरनि जे मथां नज़र पई त उन मुहदिस खां ग़ालिबन 10,000 हदीसूं हिकु ई टाइम विसरी वियूं। हाणे इन में अंदाज़ो लॻाए बंदो सघे थो त जेकॾहिं क़ुरान जो हिफ़िज़ जेको आहे उहो यादि नथो बीहे ऐं विसरी थो वञे, उनजे पोयां रीज़न गुनाह हूंदो आहे। बदनज़री कयो था, गुनाह कयो था या को फ़ोश कमु आहे। गुनाह हमेशह क़ुरान हकीम खे विसारण जो वॾो हिकु जेको आहे सबबु बणिबो आहे। इन जे करे गुनाह खां जेको आहे बचण जी बंदो कोशिशि करे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे नेक मुतक़ी बनाए। अगरि वालिदैन जी नाफ़रमानी थी वञे त पोइ छा कजे? वालिदैन खां माफ़ी वठी करे बंदो जान छॾाए। वालिदैन जी नाफ़रमानी बिलफ़र्ज़ थियणु न खपे, पर कॾहिं इंसान कमी पेशी थी बि वेंदी आहे। वालिदैन जी नाफ़रमानी थी वई आहे त वालिदैन खां जेको आहे बंदो माफ़ी वठे ऐं अहिड़ी तरह वालिदैन जेको आहे औलाद जे मथां शफ़ीक़ बि हूंदा आहिनि ऐं माफ़ बि जेको करे छॾींदा आहिनि। इहे हिकु 2 अहिड़ा रिश्ता आहिनि जंहिंजे बारे में अल्लाह ताला क़ुरान हकीम में ख़ासि तौर ते पारत कई आहे त असां इंसान खे वसियत कईसीं पंहिंजे पीउ माउ सां बहितरीनु सुलूक जी, त जेतिरो थी सघे तमामु रिश्तेदारनि मां जंहिंसां इंसान खे भलो सुलूक करिणो आहे उहे जेको आहे तव्हांजा वालिदैन आहिनि। इन्हनि तव्हांजी उन टाइम तरबियत कई आहे, पालना कई आहे जंहिं टाइम तव्हांखे कंहिं क़िस्म जो कोई बि अकुलु न हुयो, तव्हांखे शऊर न हुयो ऐं तव्हांखे पंहिंजी पलीती ऐं पाकाई जी ख़बर बि न पई पए। उन टाइम तव्हांजी माउ तव्हांजी हिफ़ाज़त कई आहे ऐं तव्हांजे अबे पंहिंजी रक़म जेको आहे तव्हांजे मथां इस्तेमालु कई आहे। त पीउ माउ जो तमामु वॾो मक़ामु आहे। उनजो अदब ऐं इख़लाक़ इंतिहाई ज़रूरी आहे हर हिकु मुस्लमान ऐं इंसान जे मथां। कुझु माण्हू चवंदा आहिनि त गुसुल करणु वक़्तु जेको कपिड़ा लाहे करे ओघड़ जी हालति में गुसुल कंदो आहे त उनजो वुज़ू टुटी पवंदो आहे। छा इहा हक़ीक़त आहे या न? हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहणु खपे त कोई बि बंदो जेकॾहिं गुसुल जनाबत वारो करे पियो ऐं चौधी वारी यानी गुसुल खाने जे अंदरि चौधी वारी आहे, मुकमल बंदि आहे, उन जे अंदरि जेकॾहिं गुसुल करे थो ऐं मुकमल पंहिंजा कपिड़ा लाहे थो त बिल्कुलु जेको गुसुल थी वेंदो। ऐं जेकॾहिं उन गुसुल जे दौरान वज़ू जी नियत करे थो त वज़ू बि जेको आहे साबित थी वेंदो। बाक़ी रहियो मसइलो छा ओघड़ खोलण सां वज़ू फासिद थींदो आहे या न? जेकॾहिं कोई बि बंदो पंहिंजी ओघड़ खोली उन ओघड़ इन एतबार सां खोलिबी आहे त कपिड़ा चेंज कया उन बंदे त कपिड़नि चेंज करण में यकीन तौर ते ओघड़ खुली पवंदी आहे ऐं इन बंदे खे वुज़ू हुयो त ओघड़ खुलण सां वुज़ू जेको आहे फासिद नाहे थींदो। इहा ॻाल्हि ज़हन में रहणु खपे। ओघड़ खोलण सां वुज़ू जेको आहे फासिद नाहे थींदो, बल्कि वुज़ू खे फासिद करण वारियूं शयूं चंद ॿियूं आहिनि। आउं हाफ़िज़ क़ुरान आहियां, जॾहिं कंहिं जनाज़े जो चवंदा आहिनि त आउं ॾकंदो आहियां
उन जो को हल ॿुधायो। ज़हनी को कमज़ोरी थी सघे थी, अहिड़ी तरह जिस्मानी रूहानी एतबार सां इहो बंदो कमज़ोर थींदो आहे। ईअं के अहिड़ा हाफ़िज़ हूंदा आहिनि जेके नमाज़ न पढ़ाए सघंदा आहिनि। इहो असांजे मुआशरे में काफ़ी मूंखे ॾिसण में आयो आहे। यानी हिकिड़ा ठीकु ठाकु हाफ़िज़, यानी मुकमल तराबियूं उन्हनि पढ़ायूं, तरावी मुकमल उन्हनि नमाज़ पढ़ाई, पर फ़र्ज़ नमाज़ नथा पढ़ाए सघनि। ऐं इंसान जे अंदरि कॾहिं कॾहिं रूहानियत जो मसइलो थी वेंदो आहे, जंहिंजे करे बंदो जनाज़ो नमाज़ बि नाहे पढ़ाए सघंदो, ऐं बाज़ औक़ात फ़र्ज़ नमाज़ बि नाहे पढ़ाए सघंदो, या वॾे मजमे जे अंदरि ख़िताब बि नाहे करे सघंदो। हूअं वॾो ख़िताब कंदो, पर कॾहिं कॾहिं कंहिं मजमे जे एॾो ख़िताब बि बंदो नाहे करे सघंदो। इन जे लाइ जेतिरो थी सघे बंदो कोशिशि इस्तग़फ़ार जी करे, इस्तग़फ़ार कसरत सां करे, ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला जो ज़िक्र ज़्यादा करे, इंशाअल्लाह इहो मसइलो हल थी वेंदो। अगरि औलाद पंहिंजे वालिदेन जी नाफ़रमानी करे थो ऐं वालिदेन उनखे बददुआ ॾेई छॾी, त उन जे लाइ छा हुकुम आहे? साईं, वालिदेन जी बददुआ खां जेको बचणु खपे। इहे हिकु ॿ अहिड़ा ज़रिया आहिनि जंहिंजी दुआ बि फौरी तौरु क़बूल थींदी आहे, ऐं बददुआ बि जेको क़बूल थी वेंदी आहे। त वालिदेन जी बददुआ जो असरु काफ़ी जेको आहे अहले इल्म जी किताबनि जे अंदरि असां ॾिठोसीं, त काफ़ी हिकु तमामु वॾे नेक माण्हू जे बारे में किताब में आयो, त उनखे जेको आहे पंहिंजी माउ बददुआ कई कंहिं बि एतबार सां। यानी को अहिड़ो मौक़ो हुयो जंहिं ते उन पंहिंजी वालिदेन जी माउ जी नाफ़रमानी कई, त उते उन वालिदेन जेको आहे यानी माउ उनखे बददुआ ॾिनी। बददुआ जॾहिं ॾिनी त पोइ इन खां बाद में बददुआ जा कलमा इहा हुया त अल्लाह ताला तोखे कंहिं फ़ाहिशा औरत जे मुंहुं चाढ़ींदो। त इहा माउ उन नेक माण्हू खे बददुआ ॾिनी। पोइ कहिड़ो बि मामिलो हुयो, यानी माउ जी उन नाफ़रमानी कई त माउ उनखे इहा बददुआ ॾिनी। कुझु टाइम खां बाद में उन इलाइक़े जे अंदरि हिकु औरत खे हमल थियो, त जॾहिं औरत खां मालूमात वरिती वई त तोखे हमल किथां थियो आहे, त उन औरत इशारो कयो त फ़लाणो जेको बुज़ुर्ग आहे उन खां मूंखे हे पुटु थियो आहे या ॿारु थियो आहे। त अची करे साईं उन बुज़ुर्ग जो पूरे इलाइक़े जे अंदरि वॾो नालो हुयो, उनजो मुंहुं कारो करे गॾ ते चाढ़े करे सॼे शहर जे अंदरि उनखे रुसवा कयो वियो। इन खां बाद में उहो रोए पियो, त कंहिं बंदे पुछा कयो त तूं एॾे सारे मरहले ते रोईं थो? उन जो ॻाल्हि दरअसल इहा आहे त मां बिल्कुलु नेक बंदो आहियां, ऐं इन औरत जेको मुंहिंजे मथां तोहमत लॻाई आहे, मूंखे पंहिंजी माउ बददुआ कई हुई, मां सम्झां थो इन बददुआ जो उहो असरु आहे। त मां इहा मूंखे बददुआ कई त पुटु तोखे अल्लाह ताला हिकु फ़ाहिशा औरत जे मुंहुं चाढ़ींदो, ऐं अमर त जेको आहे दुनिया में नाहे रही, पर मां सम्झां थो उनजी बददुआ जो इहो असरु आहे। त वालिदेन जी बददुआ खां बचणु खपे। बददुआ जो साईं बिल्कुलु असरु थींदो आहे, अल्लाह ताला महफ़ूज़ रखे। अगरि वालिदेन पंहिंजी औलाद जी शादी ज़बरदस्ती कराइनि त उहो अमल कीअं आहे? बिल्कुलु ग़लति आहे। वालिदेन खे खपे त औलाद खां पुछा कनि, पोइ धीउ आहे या पुटु आहे उन खां पुछा कनि त पुटु तुंहिंजो फ़लाणी जॻह ते असां रिश्तो करायूं था, तोखे क़बूलु आहे या न आहे, या तुंहिंजो इतफ़ाक़ आहे न आहे। धीउ या पुटु जेकॾहिं इतफ़ाक़ कनि था त बिस्मिल्लाह करे उनजो रिश्तो कराए छॾियो, पर जेकॾहिं धीउ ऐं पुटु इतफ़ाक़ नथा कनि त पोइ नाहे ज़रूरत अहिड़े रिश्ते जी। छाजे करे त ज़ाल मुड़ुस वारो जेको रिश्तो आहे उहो तमामु वॾो अज़ीम आहे, ऐं जेतिरो थी सघे त रिश्ते खे हिक ॿिए खे पसंदि जॾहिं कंदा न, त पोइ इहो रिश्तो जेको आहे वञी करे पंहिंजी मंज़िल ते पहुची सघे थो। पर जेकॾहिं धीउ या पुट जो इतफ़ाक़ नाहे त अहिड़ो रिश्तो न करणु खपे बिल्कुलु। छा ज़बरदस्ती निकाह करण वारो निकाह साबित थी वेंदो या न? छा ज़बरदस्ती जो निकाह थी सघे थो या न? नथो थी सघे साईं। निकाह जे अंदरि इतफ़ाक़ औरत जो ऐं मर्द जो थियणु खपे। जेकॾहिं औरत जो इतफ़ाक़ नाहे या मर्द जो इतफ़ाक़ नाहे त सरासर निकाह जेको आहे साबित न थींदो। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। पीउ पंहिंजी औलाद खे धीउ या पुट खे कन में आज़ान ॾेई सघे थो या न? ॾेई सघे थो, बिल्कुलु इजाज़त आहे। कोई बि बंदो हुजे, पोइ पीउ हुजे या अहिड़ी तरह ॿिया रिश्तेदार हुजनि, जेकॾहिं औलाद नई पैदा थी आहे त उनखे जेको आहे कन में आज़ान, या मुस्लमान जो तरीक़ो आहे, सॼे कन में आज़ान ऐं खॿे में तकबीर चई वेंदी। मूं हाणे शादी कई आहे, तक़रीबन 1 महीनो थियो आहे। मुंहिंजी ज़ाल खे दिलि में काफ़ी घबराहट थींदी आहे। कॾहिं कॾहिं हमबिस्तरी जे वक़्तु अञा बि वधीक घबराहट थींदी आहे। उनजो को मसइलो ॿुधायो। साईं, जो मसइलो कुझु नथा ॿुधाए सघूं। इहो ज़ाल मुड़ुस जे दरमियान हिकिड़ो मसइलो आहे। फ़िकी को मसइलो हुजे उनखे जेको असां 2-4 वांगुरु वाज़े कयूं। बाक़ी इहो मामिलो जेको आहे ज़ाल मुड़ुस जे दरमियान आहे,
औरत खे घबराहट थिए थी, छाजे खां घबराहट थिए थी, इहो रीज़न उन खां पुछा कयो वेंदो त कहिड़े एतबार सां घबराहट थिए थी, को जिन खां थिए थी, या मुड़ुस ई पुछा करे त मूंखां त घबराहट तोखे नथी थिए, मां बि त हिकिड़ो इंसानु आहियां, त घबराहट तोखे कहिड़े एतबार सां थिए थी, त उहा औरत जॾहिं ॿुधाईंदी पोइ मामिलो क्लियर थी सघे थो। अगरि कोई बंदो नशे जी हालत में घरवारी खे तलाक ॾिए त छा उहा तलाक साबित थींदी या न? बिल्कुलु थी वेंदी साईं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त चंद शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो मज़ाक बि मज़ाक आहे, जंहिंजो हक़ीक़त बि हक़ीक़त आहे। उन में हिकिड़ी इहा बि शइ आहे तलाक। जेकॾहिं को बंदो नशे जी हालत में या मज़ाक जी हालत में या सीरियस में तलाक ॾिए थो, तलाक वाक़ई थी वेंदी। हटो बचो। साईं, सांगण खां कराची कमाइण आयो आहियां, अकेलो कमाइण वारो आहियां। हाणे घरवारी चवे थी त मोटी अचु ऐं यकीन तौर ते उन जा बि मूं ते हक़ आहिनि। छा जेकॾहिं मां घर मोटी न वञा त गुनाहगार थींदुसि? साईं बिल्कुलु, जेकॾहिं बंदे शादी कई आहे त पोइ उनखे घरवारी खे टाइम बि ॾियणो पवंदो। इस्लाम हिकिड़ी गुंजाइश कढी आहे त घटि में वधि मुड़ुसु पंहिंजी घरवारी खां केतिरो टाइम परे रही सघे थो। हा, वधि में वधि मुड़ुसु घरवारी खां वॾे में वॾो जेको पीरियड आहे, वॾे में वॾो जेको टाइम आहे, केतिरे टाइम ताईं मुड़ुसु जेको घरवारी खां परे रही सघे थो। इस्लाम मुंहिंजी हद बयानु कई 4 महीना। 4 महीननि खां मथे जेको आहे कंहिं क़िस्म जी कोई बि गुंजाइश न आहे त मुड़ुसु जेको आहे घरवारी खां परे रहे। यकीन तौर ते जेकॾहिं घरवारी तव्हांखे तलब करे थी ऐं सांगड़ खां कराची ट्रेवल करे वियो, उते तूं कमु बि करे थो, गुरबत जा कुझु हालत बि आहिनि, त कोशिशि करे बंदो 2.5 महीने या 3 महीननि जे दरमियान वापसि घर हलियो वञे ऐं जेके घरवारी जा हुकूक आहिनि उनखे अपनाए करे वापसि वरी कम ते वञी सघे थो। अच्छा, कुझु जेके असांजा पाकिस्तान जा नौजवान जेके शादीशुदा आहिनि, उहे ॿाहिरि कंट्री जे अंदरि वञनि था ऐं ग़रीब 3-3 साल 2-2 साल या 4-4 साल खां वठी करे पंहिंजे घर जी तरफ़ मोटनि था, त इहो तरीक़ो बिल्कुलु ग़लति आहे साईं। तरीक़ो पोइ कंहिं मूंखे नौजवान ॿुधायो साईं, असांजा हालात बि अहिड़ा ख़राबु आहिनि। यानी पाकिस्तान में को कमु ई न आहे न, पाकिस्तान में को कमु न आहे त पोइ पाकिस्तान में रही करे असां पिनूं त न, कम से कम ॿाहिरि मुल्क असां अचूं था, असां ग़रीब माण्हू आहियूं, त इन जे करे असांखे साल बि लॻी थो वञे, 2 साल बि लॻी था वञनि, 3 साल बि लॻी था वञनि। ऐं हक़ीक़त में उन्हनि जी मजबूरी बि आहे, पर असांजी मजबूरी जॾहिं उहा इस्लाम जे टकर में ईंदी न त उनखे बयानु करिणो पवंदो। इस्लाम गुंजाइश सर चेयरमैन जी ॾिनी आहे, इन खां मथे मुजीब रहमान बि कुझु नथो बयानु करे सघे। बाक़ी जेकॾहिं कंहिंजा हालात आहिनि, गुरबत आहे, पोइ उहो उनजो ई जेको आहे फेल थी सघे थो। बाक़ी औरतुनि खे ख़ासि तौर ते नसीहत कयां थो त हर टाइम जेको आहे मुड़ुसनि जी इतबा कनि। मूंखे काफ़ी ॿुधण में आयो त हिकु नौजवान यकीन कयो पंहिंजे मुल्क खां निकिरी करे ॿाहिरि मुल्क में यानी दुबई ऐं सऊदी ऐं UK US में वञी करे उन्हनि ॿुधायो त असां पंहिंजी घरवारी औलाद लाइ हिते बाक़ाइदा मज़दूरियूं कयूंसीं ऐं कारुनि जा टायर बि साफ़ु कयासीं। ॾिसो, हे इस्लाम जेको आहे इस्लाम मज़हब आहे जंहिं औरत खे प्रोटोकॉल ॾिनो आहे। दुनिया जे कंहिं बि मज़हब औरत खे विरासत में हक़ न आहे ॾिनो। इस्लाम औरत खे विरासत में हक़ ॾिनो आहे। दुनिया जा जेके बि मज़हब आहिनि उन्हनि औरत खे सिर्फ़ु हिकिड़े इस्तेमाल जी शइ बनायो आहे, सिर्फ़ु इस्तेमाल करे, इन खां बाद में उनखे बिल्कुलु तव्हां छॾे ॾियो। इस्लाम हक़ ॾिनो आहे त ॾिसो, निकाह जे अंदरि इहा औरत घरवारी थी वञे, निकाह जे अंदरि इहा औरत माउ थी वञे, निकाह जे अंदरि इहा औरत चाची थी वञे, निकाह जे अंदरि इहा औरत ॾाॾी थी वञे, त इहो मक़ाम इहो मक़ाम इस्लाम ॾिनो। त असां मुस्लमान जी औरतुनि खे सम्झणु खपे त मुड़ुसु उन्हनि जे लाइ केतिरी ॾिसो क़ुर्बानी ॾियनि था। अलाह जो कसम, हे बिल्कुलु इंतिहाई मुश्किल आहे निकाह खां बाद में त एतिरो सारो ज़िम्मो तव्हां औरत जो बि खणो, औलाद जी बि जेको आहे तरबियत कयो, औलाद जी पालना बि कयो, ऐं औलाद जे मथां जेके मुश्किलात अचनि था, बीमारी अचनि था, उन सभिनी शयुनि खे मुड़ुसु जेको आहे कंट्रोल थो कराए। ऐं जेकॾहिं मां आसान ॿुधायां, ॾिसो दुनिया जे अंदरि ज़िना केतिरी आसान आहे। जेकॾहिं को बंदो फहश कम जे क़रीब वञे त थोरो टाइम उन औरत सां मेलाप कंदो, इंतिहाई रक़म घटि लॻंदी, यानी पोइ बंदो आज़ादु आहे बिल्कुलु। त निकाह जे अंदरि जेको वॾे में वॾो फ़ाइदो आहे न, निकाह जे अंदरि वॾे में वॾो फ़ाइदो उहो हिकु औरत जो आहे। त मुड़ुस जे मथां तमामु वॾियूं ज़िमेदारियूं अची थियूं वञनि, मुड़ुस जे मथां तमामु वॾो ख़र्च बि जेको अची थो वञे, मुड़ुस जे मथां तमामु हर महीने जो ख़र्च बि अची थो वञे, ऐं मुड़ुस जे मथां इहा बि ज़िम्मो अची थो वञे त औलाद जी सुभाणे तरबियत आहे, सुभाणे बीमारी आहे, सुभाणे एजुकेशन जो मसइलो आहे, सुभाणे फिलाणियूं जेको आहे डिग्रियूं औलाद खे वठी ॾियणु, उहे बि जेको आहे पीउ जे ज़िम्मे हूंदियूं आहिनि। त औरतुनि खे खपे त औरतूं हर टाइम पंहिंजे मुड़ुसनि जो शुकुरु कनि ऐं मुड़ुसनि जे आॾो कॾहिं बि जेको आहे बदकलामी न कनि। अल्लाह ताला मुड़ुसु जेको आहे औरत जे लाइ दुनिया में रहण जो हिकु तमामु वॾो ज़रियो जेको आहे बनायो आहे।
दुनिया जे हर एक कंट्री जे अंदरि हर एक क़ौमुनि जे अंदरि ॾिसो त जेकॾहिं औरत खे मुड़ुसु न आहे त उहा हिकु औरत मशीन जे एतबार सां इस्तेमालु थिए थी। कॾहिं कंहिं वटि इस्तेमालु थिए थी, कॾहिं कंहिं वटि इस्तेमालु थिए थी। ॾिसो मुड़ुसु औरत जे तमामु वॾी ज़िमेदारियुनि खे खणंदो आहे। मुड़ुसु औरत जे तमामु वॾे मसइलनि खे पंहिंजे मथां खणंदो आहे। ऐं काफ़ी असांखे पंहिंजे इलाइक़े में ॾिसण में आया त नौजवान नई शादी कई, इन खां बाद में ॾिठूं त हाणे घरवारी जा ख़र्चा कुझु ज़्यादा आहिनि। उहे क़रीब हितां पाकिस्तान खां निकिरी करे ॿाहिरि मुल्क ट्रेवल करे विया ऐं बाद में असां राब्तो कयोसीं, तव्हांजी त नई शादी थियल हुई, तव्हां छो वियव? उन्हनि चयो साईं एतिरी सारी ज़िमेदारी आहे, नई शादी कई, इन खां बाद में घरवारी जी ज़िमेदारी आहे, उहा ज़िमेदारी निभाणी आहे। ॾिसो केतिरो मुड़ुस जे अंदरि ख़ुदा वफ़ा रखी आहे। दुनिया जे कंहिं बि मज़हब एतिरो पाबंद न बनायो आहे जेतिरो इस्लाम बनायो आहे। इस्लाम इन ॻाल्हि जो पाबंद बनायो त शादी कंदो औरत जूं तमामु ज़िमेदारियूं मुड़ुस जे मथां ईंदियूं। औरत जो तमामु वॾो ख़र्चो कंहिंजे मथां ईंदो? मुड़ुस जे मथां ईंदो। त औरतुनि खे बि खपे त पंहिंजे मुड़ुसनि जो हर टाइम जेको आहे शुकुरु कनि ऐं अदब ऐं इख़लाक़ सां उन सां ज़िंदगी बसर कनि। बाक़ी जेकॾहिं मुड़ुसनि सां बदकलामी कंदियूं औरतूं, जेकॾहिं औरत मुड़ुस सां बदकलामी कंदी त यकीन तौर ते पोइ मुड़ुस बि चवंदो यार इन औरत खां खटि ख़ाली बहितर हुई पहिरियों। यानी पहिरियों मां छड़ो हुयुमि न, त हिन औरत सां जॾहिं मां निकाह न कयो हो न, त इन औरत खां पहिरियां जेकी खटि मुंहिंजी ख़ाली हुई न, इहा मुंहिंजे लाइ इंतिहाई बहितर हुई। हाणे आई आहे खोपड़ी में हिन सूर विझी छॾियो आहे। त औरतुनि खे खपे त मुड़ुसनि जो ज़्यादा में ज़्यादा उनखे रिस्पेक्ट ॾियण जी कोशिशि कनि। जॾहिं ज़ाल मुड़ुस खे इज़त न ॾींदी, कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, मुड़ुस जेको आहे ज़रे बराबरि बि न ॾींदो इज़त। औरत जेको आहे इज़त जा ख़्वाब बि पोइ ॾिसणु छॾे ॾे। औरत जेकॾहिं मुड़ुस खे इज़त ॾींदी त सुभाणे मुड़ुस खां इज़त वठंदी बि सही। त इहो अलाह ताला हिकु अहसासु रखियो आहे। क़ुरान हकीम अलाह ताला फ़रमायो त ज़ाल ऐं मुड़ुस इन्हनि खे अलाह ताला तशबीह जेकी ॾिनी आहे उहा लिबास सां ॾिनी आहे। ॾिसो जिस्म सां लिबास केतिरो ॾोठे जो हूंदो आहे। त अलाह ताला ॿुधायो त घरवारी मुड़ुस जो लिबास आहे ऐं मुड़ुस जेको आहे घरवारी जो लिबास आहे। हाणे इन मां अंदाज़ो लॻाए सघो था अलाह ताला इन रिश्ते खे केतिरो वॾो क्लोज़ कयो आहे। त इन रिश्ते खे निभाइण जे लाइ औरत खे बि बर्दाश्त खां कमु वठिणो पवंदो ऐं मुड़ुस खे बि जेको आहे बर्दाश्त खां कमु वठिणो पवंदो। मर्द खे अलाह ताला फ़ौक़ियत ॾिनी आहे। रिजालु क़वामून अला निसाई, मर्द खे ख़ुदा हाकिम बनायो आहे। हाकिम बनायो आहे औरत जे मथां। ऐं ईअं न आहे त औरत खे अलाह ताला बिल्कुलु कमज़ोर कयो आहे। औरत जी बि अलाह ताला वॾी तमामु शान बयानु कई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं इंसानु तव्हां मां बहितरीन में बहितरीन इंसानु उहो ई आहे जेको पंहिंजी घरवारनि सां बहितरीन सुलूक इख़्तियार करे। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं कॾहिं कॾहिं मोबाइल हलाईंदो आहियां, उन जे दौरान कुझु वीडियो क़ुरान हदीस जा ईंदा आहिनि, उनखे इग्नोर करणु कीअं आहे? कोई मसइलो न आहे। जेकॾहिं मोबाइल हलायो था उन में क़ुरान हदीस जो जेकॾहिं वीडियो बि अची थो वञे, उनखे बदो इग्नोर करे थो, यानी मथे हलाए छॾे थो, त गुनाह त जेको कंहिं क़िस्म जो कोई बि न मिलंदो। गुनाह कंहिं क़िस्म जो कोई बि न मिलंदो। छाजे करे इहो असां मिटायूं नथा। इहा हिकु व्यूज़ शिपिंग आहे, सोशल मीडिया आहे जंहिंजे अंदरि तमामु वॾो मवादु हले थो। पोइ क़ुरान बि हले थो, हदीस बि हले थी, उन सां गॾु गॾु ॿिया वीडियो बि हलनि था। त इन में जेको बंदो कंहिं क़िस्म कोई बि गुनाहगार न थींदो। जेकॾहिं राति जो गुस्ल पइजी वञे, उन टाइम इहे गंदगी खे सांभड़ो सां धोई राति गुज़ारी वञे, पोइ सुबुह सां साॻा कपिड़ा पाए त छा नमाज़ थी वेंदी या न? डिपेंड ॾिसो मर्द जे मथां ऐं औरत जे मथां करे थो। जेकॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस राति जो सोबत कई आहे, यानी हमबिस्तरी कई आहे, उन हमबिस्तरी में जेकॾहिं कपिड़नि ते कंहिं क़िस्म जो कोई बि पलीती न आई आहे, भले कपिड़ा तव्हांखे पातल हुजनि, पर कपिड़नि खे कंहिं क़िस्म जो कोई बि पलीती लॻी न आहे, उन ई कपिड़नि खे बंदो जेकॾहिं नमाज़ में यूज़ थो करे त बिल्कुलु करे सघे थो। हा, कपिड़नि ते जेकॾहिं थोरी बि पलीती लॻी वई, थोरी पलीती बि लॻी वई त कपिड़ो हाणे पाक न रहंदो। हाणे इहो कपिड़ो जेको आहे पलीत आहे ऐं पलीत कपिड़े सां जेको नमाज़ न थींदी। पर जेकॾहिं कंहिं एहतियात सां हमबिस्तरी घरवारी सां कई बि सही ऐं उन हमबिस्तरी खां बाद में कपिड़नि ते कोई बि पलीती जा निशान बिल्कुलु बि न आया, त कपिड़ो जेको असरु पाक ई रहंदो। अलाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं कुझु माण्हू चवंदा आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जनाज़ो 3 ॾींहं पियो हो। जनाज़े में हज़रत अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान न हुया, हज़रत अली साईं जनाज़े में हुयो। छा इहा हक़ीक़त आहे? बिल्कुलु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जनाज़ो 3 ॾींहं पियो हुयो ऐं तमामु सहाबा शिरकत कई, जंहिंमें अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु, हज़रत अली साईं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जनाज़ो ईअं बिल्कुलु न आहे थियो जीअं उमती जो जनाज़ो थींदो आहे त उन जा ॾोह हिकु इमाम हूंदो आहे ऐं पोइ ते सभु मुक़्तदी हूंदा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जनाज़ो मुबारक ईअं थियो हुयो त जंहिं कमरे मुबारक जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया, हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो कमरो जेको हुयो, हुजरो हुयो,
इहो इंतिहाई नंढो हुयो। पोइ इन जे अंदरि 3 ॾींहं इन जे करे लॻी विया त जेके बि मुस्लमान अंसार हुया, मुहाजिरीन हुया, पोइ टोला टोला ठाहे करे अंदरि वञनि पिया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां सलाम ऐं दुरूद पढ़ंदा ॿाहिरि निकिरंदा वञनि पिया। पोइ मुस्लमाननि जी तमामु वॾी तादाद हुई। पोइ इन तादाद जे करे 3 ॾींहं जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जनाज़ो हिन प्लेनेट अर्थ यानी सरज़मीन ते पियो हुयो। बाक़ी इहा ॻाल्हि बिल्कुलु कूड़ी आहे त अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु अजमाइन इहे साहबा जनाज़े अंदरि शरीक न हुया। यार थोरो ॻाल्हि जेको सम्झण जी आहे, थोरो कंहिं माण्हू खे अकुलु हुजे न उहे सम्झी वेंदा। बिलफ़र्ज़ तव्हांजे कौल जे मुताबिक़ जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि खे असां 2 मिंट लाइ तस्लीम कयूं बि साईं, जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, उस्मान साईं इहे 3 साहबा जनाज़े अंदरि एंट्री न कई, शामिल न थिया, यार वॾी हैरानगी जी ॻाल्हि लॻी थी। पोइ साहबा इन्हनि खे पंहिंजो इमाम कीअं डिक्लेयर कयो, इन्हनि खे मुस्लमान जो ख़लीफ़ो कीअं तस्लीम कयो, हज़रत अली साईं उन्हनि जे पोयां नमाज़ कीअं पढ़ी, हज़रत अली साईं उन्हनि जे हथ ते बैत कीअं कई। छो त इहा ख़िलाफ़त जेके नॉर्मल ख़िलाफ़त न आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त ग़ालिबन 2.5 साल आहे, हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला उन जी ख़िलाफ़त ग़ालिबन 10 साल आहे, हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला उन जी ख़िलाफ़त तक़रीबन मां सम्झां थो 12 साल आहे। हे एॾी वॾी ख़िलाफ़त जे अंदरि एतिरे वॾे साहबा इन्हनि जे हथ ते बैत बि कई आहे, इन्हनि जे पोयां नमाज़ूं बि पढ़ियूं आहिनि। जेकॾहिं इहे साहबा नबी जे जनाज़े जे अंदरि एंट्री न कई हुई, कुझु बेवकूफ़ जे कौल जे एतबार सां जेके हिन टाइम तमामु वॾो शोशो छॾनि था त अहिड़ा जलील क़दर साहबा इन्हनि जी ख़िलाफ़त ते बैत कीअं कई, इन्हनि खे अमीर कीअं तस्लीम कयो। यार इहा ॻाल्हि त अकुल खां बि ख़िलाफ़ वञे थी। बाक़ी अहले सुन्नत जे कुतुब जे अंदरि तमामु वॾी तादाद में हिकु किताब न बल्कि 100 जी तादाद में किताब मौजूदु आहिनि, जंहिंमें इहो मौजूदु आहे त तमामु साहबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जनाज़े जे अंदरि शरीक हुया। शिया हज़रत ख़ासि तौर ते इहो एतिराज़ु कंदा आहिनि त इहे 3 साहबा न हुया। हालांकि शियनि जो तमामु वॾो ज़ाकिर शहनशाह नक़वी साहिबु उन इहा ॻाल्हि कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जनाज़े जे अंदरि कुल 7 माण्हू हुया। हालांकि तव्हांजा त उलमा कुल 7 माण्हू जेको आहे तस्लीम न कनि। यार यानी तमामु साहबा जो 1,24,000 साहबा विया। शहनशाह नक़वी साहिबु इहा पंहिंजे यानी वीडियो जे अंदरि इहा ॻाल्हि कई त नबी जे जनाज़े जे अंदरि सिर्फ़ु जेको आहे 7 माण्हू हुया। वरी ॿी क्लिप जे अंदरि इहा ॻाल्हि कई न कुल 10 माण्हू हुया। हाणे माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह, नबी जे जनाज़े जे अंदरि नबी 63 साल जी उमिरि में हिन दुनिया खां विया। एतिरो टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन फैलायो, इस्लाम जे मथां महिनत कई। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वञण खां बाद में 1 लख जी तादाद में साहबा जेको आहे निकिरी विया। कुल जेको आहे साहबा हिननि जे नज़दीक इहा ॻाल्हि आहे त नबी खां बाद में कुल 10 साहबा या 7 साहबा माज़अल्लाह मुस्लमान हुया, बाक़ी सभु फिरी विया हुया। जेको इस्लाम जे मथां तमामु वॾो हिकु लेबल लॻायो आहे इन्हनि, बिल्कुलु इहा ॻाल्हि कूड़ी आहे। अल्लाह जे नबी जे जनाज़े जे अंदरि दुरूद सलाम तमामु साहबा पढ़ियो आहे, जंहिंजे अंदरि अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, उस्मान साईं बि मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं असां वरी किताब हवाला मेंशन कयूं था त इन खां बाद में असां इन हवालनि खे तस्लीम नथा कयूं। सर जेकॾहिं तव्हां तस्लीम नथा कयो त पोइ असांखे बि शो करण जी कंहिं क़िस्म जी कोई बि ज़रूरत न आहे। हिन टाइम ताईं कहिड़ी शइ खे तव्हां तस्लीम कयो आहे? ॾिसो माण्हू इहा ॻाल्हि था मेंशन कनि न त असांखे दलील ॾियो, असांखे दलील ॾियो त असां ॾिसूं त अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, उस्मान साईं नबी जे जनाज़े में हुया न हुया। दलील 1000 रुपया आहिनि, पर दलील जॾहिं मेंशन असां कयूं था ऐं दलील वाज़े तौर ते हीअं ॾेखारियूं था, पोइ चवनि था इन दलील खे असां नथा मञूं। असां इन्हनि खां पुछा कयूं था तव्हां कहिड़े दलील खे हिन टाइम वधो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुरू अबा बकरन फलयुसल्ली बिन्नास। छा शिया इन ॻाल्हि खे तस्लीम कयो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौ काना बादी नबीयुन लकाना उमर, मां बाद में जेकॾहिं को नबी थिया उमर बिन ख़त्ताब थिया। छा शिया हज़रत इन ॻाल्हि खे तस्लीम कयो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर फिल जन्ना, उमर फिल जन्ना, उस्मान फिल जन्ना। छा शिया इन ॻाल्हि खे तस्लीम कयो? यार केतिरियूं असां ॻाल्हियूं बयानु कयूं, हे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साफ़ फरमान आहिनि, नबी अलैहिस्सलाम जा साफ़ फरमान आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर जन्नती आहे, उमर जन्नती आहे, उस्मान जन्नती आहे। हिन टाइम पूरी दुनिया जे अंदरि मां तमामु शिया खे जेको चैलेंज थो कयां, कंहिं हिकिड़े शिये इन ॻाल्हि खे तस्लीम कयो त नबी जे फरमान खे असां तस्लीम कयूं था अबू बकर जन्नती आहे, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जन्नती आहे, हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जन्नती आहे। कंहिं बि शिये इन ॻाल्हि खे तस्लीम कयो? क़ुरान साफ़ तौर ते बयानु कयो इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। नबी सां गॾु जेको साहबी आहे अबू बकर सिद्दीक़, उनजी साहबियत क़ुरान बयानु कई आहे। छा कंहिं बि हिन टाइम ताईं शिये क़बूल इन ॻाल्हि खे कयो? त ॾिसो हे हवाला उहे आहिनि जेके असां
नस खां ॾियूं पिया, जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ फ़रमान खां ॾियूं पिया, तव्हां इन्हनि हवालनि खे केतिरो तस्लीम कयो आहे? छा इन्हनि खे तव्हां मञियो आहे? जॾहिं इन्हनि खे तव्हां मञियो न आहे त पोइ असां जेकॾहिं सवनि जी तादाद में दलील ॾींदासीं त नबी जे जनाज़े में अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु अजमाइन मौजूदु हुया। ऐं जेकॾहिं कोई बि दुनिया जो बदबख़्त इंसान चवे त मां तस्लीम नथो कयां, सर मां इन ते न आहियां मौक़ूफ़ त मां तव्हांखे तस्लीम करायां। असांजे मसलक जे अंदरि जेकी ॻाल्हि लिखियलु आहे उहा असां बयानु कंदासीं। पोइ हाणे दुनिया जो को इंसान तस्लीम करे या न करे, अगरि न कंदो अलाह ताला दुनिया जे ऐं आख़िरत जे अंदरि उनखे ज़लील ख़्वार पाणी कंदो। अलाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए।